बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम प्रोग्राम अवामी इशूज़ में चकर बी रहा जो मेज़बान वकार हुसैन मंगी वरी सां ॻाल्हि कंदासीं खेरपुर शहर जे अंदरि अमन अमान जी त अमन अमान जी केतिरी सूरत हाल ख़राब आहे, हुन जे बावजूद बि न चूंडियल नुमाइंदा को आवाज़ था उथारनि, न ई एसएसपी खेरपुर को अहिड़ी हिकमत अमली जोड़े थो त जंहिंजे सबबु खेरपुर शहर जे अंदरि अमन अमान जी सूरत हाल बहितर थिए। हितां जा जेके शहरी गैर महफ़ूज़ बार बार इहो आवाज़ था उथारनि त खेरपुर जा शहरी गैर महफ़ूज़ असां सां जो मौजूद आहे वीडियो लिंक ते ताजिर वाला मकबूल हुसैन उन सां ॻाल्हि कंदासीं। मकबूल भाई, खेरपुर शहर जे अंदरि अवांखे अमन अमान जी सूरत हाल कीअं पई नज़र ॾिसंदे जे खेरपुर पुलिस त चए थी त खेरपुर शहर जे अंदरि अमन अमान आहे, ख़ुदि ताजिर अॻवान बि चवंदा खेरपुर शहर जे अंदरि अमन अमान जी सूरत हाल बहितर आहे। त अवां कीअं पिया ॾिसो खेरपुर शहर जे अंदरि अमन अमान खे? वकार भाऊ, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां मूंखे जेको आहे वीडियो लिंक ते जेको आहे माना तव्हां जॉइन कयो आहे। अवां जो सवाल इहो आहे त खेरपुर जे मामले में त अमन अमान जेको आहे पुलिस जे मुक़ाबले में कीअं आहे। हाणे ॻाल्हि इहा आहे त इहा अॼोकी ॻाल्हि न आहे, हमेशह शुरू लाइ हिकिड़ी ॻाल्हि रही आहे त पुलिस जो जेको निज़ाम आहे उहो एतिरो तमामु बहितर असां वटि न रहियो आहे। छाजे करे त जेके जराइम जेके थियनि था जो इन्हनि जी सरपरस्ती में था थियनि, हर शइ तव्हां ॾिसो, सिविल हॉस्पिटल हुजे, सिटी हॉस्पिटल हुजे या ॿिया जेके न किथे इहो पेट्रोल पंप आहे या हुते इहा लुट फुर लॻी पई आहे, मोटरसाइकिल खॼियूं थी वञनि, चोरी थियूं थी वञनि, सरे आम जेको आहे माण्हुनि खां जेके आहिनि सो खसे था वञनि, पैसा था खसे वञनि, धाड़ा था लॻनि। हे छा आहे? असल में छा आहे त इहे निज़ाम ई असांजो तमामु ग़लति लॻो पियो आहे। ऐं जिथे बि तव्हां ॾिसंदव त थाणा जेके आहिनि या पुलिस जेका आहे सो उन्हनि जी सरपरस्ती में थींदी आहे। मनुष्यात हुजे या ॿिया जराइम हुजनि, चोरियूं धाड़ा, सभु इन्हनि जी सरपरस्ती में थो थिए। जी बिल्कुल, तव्हां मकबूल भाई जो जेको ताजिर वारनि जो ॻाल्हि ॿुधो, हाणे असां ॿ शहरी हिकिड़ा वीडियो लिंक ते मौजूदु आहिनि, उन्हनि जो बि मौक़ो ॿुधो, उन्हनि जो ॾिसो छा चवणु आहे अमन अमान जी सूरत हाल ते। अमन अमान जी तमामु जेका बि आहे जेको आहे सूरत हाल तमामु ख़राबु आहे। जेको आहे मुंहिंजी जेको अॻिले महीने में जेको आहे पंहिंजी जेको आहे मोटरसाइकिल जेको आहे इहो जेको आहे अराइम सिटीज़न कॉलोनी में जेको आहे मुंहिंजी मोटरसाइकिल ख़ुदि जेको आहे राति जेको आहे चोरी थी वई आहे। पुलिस जो जेको आहे किरदारु जेको आहे तमामु न हुजण जे बराबरि आहे। रिहायशी आहियां, 36 साम्हूं घर आहे, जिते खेरपुर जो माहौल हिन वक़्तु एॾो ख़राबु थी वियो आहे जो रोज़ चोरियूं आहिनि। असांजी 2-3 पंहिंजियूं मोटरसाइकिलूं हलियूं आहिनि, असांजे पाणनि मां मोटरसाइकिल थियूं वञनि। पुलिस अलाए छा थी करे पई, पुलिसनि में ॻाल्हि नथी अचे, एसपी साहिबु कोई एक्शन नथो खणे, थाणनि ते कंहिं ॻाल्हि ते रोज़ चोरियूं थियूं थियनि, माण्हुनि जे घरनि में चोरियूं आहिनि, माण्हुनि जी मोटरसाइकिलूं थियूं वञनि। जी बिल्कुल, तव्हां खेरपुर जे ॿिनि शहरनि जी बि ॻाल्हि ॿोल ॿुधी, ताजिर अॻवान जी ॻाल्हि ॿोल ॿुधी, उन्हनि बि इहो इतराफ़ कयो त खेरपुर शहर जे अंदरि अमन अमान जी सूरत हाल बहितर न आहे। सिविल अस्पताल हुजे, सिटी अस्पताल हुजे, बाज़ार हुजनि, हुते मोटरसाइकिलनि खे लाकियूं लॻियल हुजे बावजूद बि चोरियूं थियूं थी वञनि। ख़ुदि जेके खेरपुर शहर जा पाड़ा आहिनि उते बि जेके आहिनि चोरियाकारियूं फुरूं धाड़ा वादी आहिनि, पर हिन महिल ताईं का खेरपुर पुलिस जेका सिचुएशन लाइन ऑर्डर जी उहा बहितर करण में मुकमिल तौर नाकाम थी वई आहे। छा वजूहात आहिनि? खेरपुर जे ताजर तंज़ीमियूं या समाजी तंज़ीमूं, सियासी जेके तंज़ीमूं आहिनि, उन्हनि खे घुर्जे त फौरी तौर ते अहिड़ी का तहरीक हलाइनि जो खेरपुर शहर जे अंदरि अमन अमान जी सूरत हाल बहितर थिए। छो त खेरपुर में हर शहरीअ जो इहो ख़्वाबु आहे त असांखे अमन खपे, अमन खपे, अमन खपे, पर खेरपुर शहर में हिन वक़्तु अमन न आहे। खेरपुर जे 8 जेके तालुका आहिनि, डेली सोशल मीडिया ते खेरपुर पुलिस जे मथां तनक़ीद पए त खेरपुर शहर में अमन अमान जी फिज़ा उहा बहितर न आहे, लेकिन खेरपुर पुलिस इहा मञण लाइ तयारु न आहे। खेरपुर पुलिस इहो पई चए त खेरपुर शहर में अमन अमान जी सूरत हाल बहितर आहे। उहो हाणे फ़ैसिलो खेरपुर जे शहरनि खे करणो पवंदो त छा ईअं ई पिया घर वेठे पंहिंजे पाण खे फुराईंदा या एहतिजाजी तहरीक शुरू कंदा जंहिं सबबु खेरपुर जो विञायल अमन मोटी सघे।